चल पोइते रहिजी वई वा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे रहिस पोइ अॻियां हल न वा अचां पियो भाउ अदी ओ अदी कुछ सौदो आंदो थम खाने पीने लाइ अदा मां छा कंदसि हिन सौदे सामान कुछ बोजे अदी पर मुख्य पेट किथे तो छॾे बराबरि अदा मुख्य पेट त कोन थो छॾे जीअरे साह खे गिरह ॾियणो आहे पर खाधो अंदर वञी ज़हर थो बणजी वञे ज़हर आवाज़ तो इहो ई अचे पियो त हेड़े हया साह खैर अञा तूं जीअं थी पई सजननि खे सारियो मरे बि कोन थी हाय हाय मौत त ॾींहें पुने ईंदो खैरा जेकॾहिं सजण सारींदे मौत अचे हा न त हिक ई वक़्त में हिक ई घर मां हिकु सजण न वञे हा सभिनीनि खे मौत अचे हा ही जेके रिश्ता आहिनि न इहे कुदरत वारे प्यार ऐं मोहबत जी अहिड़ियुनि कड़ियुनि में ॻंढे छॾिया आहिनि जेकी मज़बूत ज़ंजीर आहे ज़ंजीर मञा थो त मरण वारे जे पोयां केरु कोन थो वञे पर उहो ॾुख सूर अंदर में नासूर करे छॾे थो मौत खां वधीक उनजी ज़िंदगी लाचार थी वञे पर पोइ बि जीअणो थो पए न कुझु सोच अलाह न करे जेकॾहिं तूं किरी पए न खीरा जेको तुंहिंजी ख़िदमत कंदो केरु पुछंदई इन करे पंहिंजो पाण खे संभाल बाक़ी जेका ज़िंदगी आहे न घुमी फिरी गुज़ार छो थी पंहिंजो पाण खे लाचार करे खट ते केराई ईअं न कर अदी हलाक खां हलाक माण्हूअ जी ज़िंदगी त मौत खां बि बदतर थी थी वञे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जंहिं ॾींहुं खट ते पइजी रहियसि न उन ॾींहुं ज़हर जो वटो पी पंहिंजो अंत आणींदसि तोखे तकलीफ़ कोन ॾींदसि जन्नत तोखे तकलीफ़ हिकु वटो छा 10 ज़हर जा वटा पींदी न मौत जे लिखियल ॾींहं खां इहा बदनसीब ज़िंदगी तुंहिंजी पचर कान छॾींदी इन्हे करे खैरा इन्हे करे त चवई थी कुझु जीअण जो तरीक़ो सिख
कंहिंजी मोहताजी के वेझो अचण न ॾे, कंहिंजी मोहताज न बणिजे। आदि कुछ आराम कर, कुछ आराम कर, पंहिंजे जिस्म खे सह पड़े, किथे जेर ई खट ते न पइजी। हिकिड़ा जीअण जे लाइ वतन था पाण पतोड़ी, ॿिया मौत जे लाइ वाझाइनि था, मौत बि कोन थो अचे। वाह हड़े रंगी तुंहिंजा रंग बि निराला, काथां कची लुण, काथां पकी बि कान थी लुणजी। बस बेपरवाह पंहिंजे खे पाण थो ॼाणे। केरल जी गोली मां बची वेंदो न हकीम, न कॾहिं बि न। अच्छा ख़बर नथी पवे त इहो खेरल कीअं वार कयोसि, माण्हुनि खे बि ख़बर न पई। कहिड़ा अफ़वाह आहिनि? इहे ई ॻाल्हियूं आहिनि त बहादुर खान मथां मजू ई वार कयो आहे। वॾो को चालाक नितो हकीम, खेरल वॾो को चालाक आहे। कम पाण कयईं ॾोह मजू जे मथां। बादशाह हक़ीक़त में इहो कमु मथां मजूअ जो हुजे ई न हकीम न, मूंखे नथो लॻे। छो त हिन वक़्तु मूं मजू जे मथां इहो ज़ोर ई नाहे रखियो, त पोइ बग़ैर मतलब जे मजू इहो कमु छो कंदो? कहिड़ी ख़बर मथां ईंदे वींदे मजूअ जे रुख चढ़ी हुजे। जेकॾहिं इहो कमु मजू कयो आहे त पोइ खैरल खां इहो बयानो वापसि वठणो पवंदो, छो त हिन जो असुल हक़दार मजू आहे। मजू हकीम तूं मजूअ ॾे न्यापो कर, अचे त पुछी था वठूंसि। जेकॾहिं इहो कमु कयो हूंदई त मूंखे ज़रूर। ठीकु आहे बादशाह, मां मजूअ ॾे न्यापो मोकिलियां थो, राति ताणी पहुची वेंदो। हाकिम खान बहादुर खान ऐं हालार खान जो झेड़ो लॻे थो कॾहिं बि ख़तमु न थींदो। मां त सम्झां त ॿिन्ही मां जेसि ताईं कंहिं हिक जो सिर न वेंदो तेसि ताईं झेड़ो ख़तमु न थींदो। बहादुर खान जो तो सिर खणी चुका आहिनि, डॉक्टर भले लख भी कोशिशूं कनि पर बहादुर खान कोन बची सघंदो। ॾाढो सम्झायो मान त बाबा, ईअं न कयो, न मुड़िया ऐं आख़िर पंहिंजी तबाही करे बीठा। तबाही तो बहादुर खान जी थी आहे, बहादुर खान जी। ही त जवान थकिजी पियो आहे, जे थक बचायो थियो न त हुनजे हथों हालार खान खे केर बि बचाए न सघंदो। बहादुर खान ॾाढो ॾुखियो मल अथसि। बड़ा बाबा मिले ॾुखिया मल दसियल उधर ते दसियल। मां मञा थो त हालार खान चोरी वार करे वियो अथसि, पर जे बहादुर खान उथी पियो न त हुनजे वार खां हालार खान खे केर बि बचाए न सघंदो। बल्कि धण मुड़सनि जो वठी वञी हालार खान जे ॻोठ जे मथां वञी काह कंदो। काह अदारा एतिरो आसान न आहे, एतिरो आसान न आहे कंहिंजे ॻोठ मथां हमलो करणु। हालार खान भी चैन ॻोठनि जो चङो आहे, उन जा भी कुछ माण्हू हूंदा जेके उन जे तरफ़ खां बंदूकूं खणी बीहंदा। अल्लाह रहम कंदो जे वरी इन ॿिन्ही धुरनि में झेड़ो शुरू थियो ऐं कबीलाई रंग पखेड़ियईं त मरदा वरी बि ग़रीब माण्हू वीचारा
जे हालार खान पहिरियां वञी बहादुर खान जे ॻोठ ते चढ़ाई करे हुन जे ग़रीब ऐं बोझ माण्हुनि खे मारियो ऐं बहादुर खान ख़ामोश रहियो। पर जे हाणे बहादुर खान बि साॻियो ई क़दम खयो त अल्लाहु अकबर, वॾी तबाही थींदी, वॾी तबाही थींदी। बादशाही जो ख़ैर। हाल हाल हकीम, हिते कीअं मौत जे मुंहं में आयो आहे? तव्हांखे वॾे बादशाह यादि कयो आहे। छो? खैर में? खैर जो कमु आहे, थी सघे थो तव्हांखे ई फ़ाइदो मिले। ठीकु आहे हकीम, मां राति कंहिं बि वक़्तु अची वेंदुसि। पोइ मोकिलाइण ॾांहुं मचो, असांखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। हालार जो कहिड़ो कमु हूंदो मजू? इहो ई पुछंदो त बहादुर खान सां इहो वाइको कीअं थियो? चइबो त खैरल हालार खे सही सुञातो आहे। समझ में नथी अचे का ॻाल्हि समझ में नथी अचे त आख़िर केरु आहे उहो जंहिं बहादुर खान ते हमलो कयो आहे? मज्जू, रैसा मज्जू खां सवाइ केर बि नथो थी सघे। मज्जू 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 जो नालो त वॾो ॿुधो आहे। जिते कुझु थिए थो इहा ख़बर पवे थी त इहो कमु मज्जू जो आहे। भला इहो मज्जू एॾो ठाउको मुड़ुसु आहे छा? अड़े अथई हेतिरे केरे जेतिरो, पर इन करे सॼे दर खे टांडा ॾेई छॾिया आहिनि। पुलिस जो त निंड्रू आराम करे छॾी अथई। इहो बि शुक्र आहे जो असांजो रुख नथो करे, न त छा हेॾे मौत खयो अथसि जो ईंदो। पहिरियां हेॾां जो रुख कयो आहे, पोइ सम्झी वियो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे। कारी हर ते पेर आहे, किथे ॾंगिजी न वञा। पोइ सम्झ आयसि ऐं पेर ड्राइण शुरू कया। जे हितां वियो पोइ हिते ॾिठाई बि न। सियाणो हो मच्छू, सियाणो हो। हाणे सिर्फ़ हिकिड़ो दुश्मन बचो आहे। मुंहिंजे दुश्मन मां इहो खान ई बचो आहे जंहिंमां मिड़ई थोरो घणो ख़तरो आहे। जॾहिं इहो दुफ़ थियो त मथे जो समूरो सूर ई ख़तम थी वेंदो। रैसा, उन लाइ पूरो जार विछाए छॾियो अथमि। तमामु जल्द उनखे बि हथीको कंदुसि। इहो ख़तम थिए। नजीब दुआ कर त इहो ख़तम थिए। इन माण्हू जंहिं मुंहिंजी इज़त ते हमलो कयो, जेके मूंखे ॾप ॾिना अथई, उहे मुंहिंजे दिल ते लिखियल आहिनि। दिल ते। जंहिं ॾींहुं इहो ख़तम थियो उन सॼे दर खे ॿुधाईंदुसि त मूसा खान पंहिंजे दुश्मननि खे कॾहिं बि माफ़ नाहे कंदो। छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे। कारी हर ते पेर। इन ड्राइव को हम कतरा चाहिए थी खेरा पीछे न कीजिए मत रोड़ो। आदि ओदी इहो थई गुलाम कादर जंहिं जेको आहे रेस जे मथा इल्ज़ाम लाइण लाइ पंहिंजे मथे ते इल्ज़ाम आंदो आहे। अड़े अदा छा थो ॻाल्हाए पियो? जे लाइ सुतो जे कंध मथां तलवार झले हा न त इहो सॼो इल्ज़ाम तूं पंहिंजे मथां बि खणे हा। हुन वेचारे जो कहिड़ो ॾोह, मिसकीन माण्हू आहे। किथे किथे
ॾिसे थो मिसकीननि मार लॻी पई आहे। अदा मुंहिंजे न्याणीअ जा कातिल हाकिम खान ऐं दिलावर खान आहिनि। जॾहिं कुदरत उन्हनि खे सज़ा ॾींदी न पोइ मुंहिंजो वञी हियां ठरंदो। तमाम जल्द इहे ज़ालिम पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। तूं पंहिंजे अखियुनि सां वेही ॾिसंदीअ। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा। हाणे मां जीअरी इन ॾींहं जे लाइ आहियां त मूंखे अलाह साईं अखियुनि सां इन्हनि ज़ालिमनि जो हाकिम खान ऐं दिलावर खान जो लाश तड़पंदे बेकफनूं ॾेखारे पोइ को मुंहिंजे हियांव ते छंडो पए। अदा हाणे हल त हलूं कब्रिस्तान। रहमत जो रूह इंतज़ार में हूंदो त मां अञा न पहुती। हल अदा हल हली पंहिंजे ज़ख्मनि खे ताज़ो कर। अदा गुलाम कादिर तूं थाणे खां कॾहिं मोटी आहे? अदी थाणे त हुयसि त ॾाढो सुखियो हुयसि। हिते त अची रहंदो कंदो ज़ुल्म में पइजी विया थी। सूरत हिते वरी कहिड़ा सूरत अई? हिक तरफ़ ढोलू कुहाड़ी खई मूंखे ॻोल्हींदो थो अचे, ॿिए तरफ़ खेरा जो आज़ार आहे, खेरा ॻोल्हींदी थी अचे। हाणे त मां किथे हिक जॻह ते सुख सां वेही बि कोन थो सघां थी। पोइ तोखे लाचार कहिड़ो पियो हो जो रहमत जे खून जो इल्ज़ाम पंहिंजे सिर ते खणी खयो अथई? अदी जेकॾहिं मां ईअं न कया हा न त मुफ़्त में मारियो वञा हा, मुफ़्त में। ख़ुशि थियो आहे वीचारो। ऐं हाणे वरी खैरा कहिड़ो तोखे जीअरो छॾींदई, पूरो कंदई पूरो। अदी मुंहिंजे हथनि खे ॾिस, मूंखे खेरा खां माफ़ी वठाए ॾे। जेतिरो रहमत जो ॾुख तव्हांखे थियो आहे ओतिरो मूंखे बि थियो आहे। अदी रहमत सां ज़ुल्म थियो आहे, ज़ुल्म। अदी ठहियो हाणे हथ न ॿध। खैरा अचे त पोइ सम्झायांसि थी, बाक़ी मूंखे नथो लॻे। ॻाल्हि ज़ोर आहे ज़ोर। अलाह ईमान ॾींदुसि अदी, अलाह ईमान ॾींदुसि। बस हाणे तूं अलाह खे बड़ा मन अलाह ॿुधई, बाक़ी ॻाल्हि ज़ोर आहे। हा मूंखे ॾुखियो कम थो लॻे। हुकुम कयो हालार खान, कीअं अणमुदाए तो मजूअ खे यादि कयो अथव? तोखे इनाम ॾियण लाइ घुरायो अथमि मजू। इनाम ही जेको तो बहादुर खान जहिड़े हाथी खे लटायो आहे, छा उनजो मां तोखे इनाम न ॾियां? या त पोइ तव्हां सां नाइंसाफ़ी थींदी। मञा तो हालार खान त तव्हां इंसाफ़ परस्त आहियो, पर इहो कमु मूं नाहे कयो। छा तो नाहे कयो? हारिस इहो कमु मूं नाहे कयो। त पोइ इहो ॿियो केरु आहे बहादुर खान जो दुश्मन जंहिं हालार खान ते एॾी वॾी भलाई कई आहे? मता तव्हां ॿिए कंहिंखे बहादुर खान जे सिर जो बयानो ॾिनो हुजे? तुंहिंजे हूंदे हालार खान कंहिं ॿिए खे बयानो ॾे? न मजू न। तो जहिड़ो बघियड़ मूं वटि आहे त पोइ मां ॿिए ते एॾो वॾो भरोसो कीअं कंदुसि? खैरल त सही पियो चवे, ही त वॾो बेईमान निकितो। छा पियो सोची मजो? छा पियो सोची? जेकॾहिं तव्हां बहादुर खान जे मथां वार नाहे कयो त पोइ थी सघे थो त मूसा खान तव्हांखे फासाइण जे लाइ इहो कमु कयो हुजे। थी सघे थो त कमु मूसा खान कयो हुजे या कंहिं ॿिए, पर हुन में भलाई त मुंहिंजी थी। उहो बि तॾहिं बादशाह जॾहिं बहादुर खान जे मौत जी पकी ख़बर अचे। अञा बची वेंदो न हकीम न। हाणे इन बहादुर खान जो बचण महाल आहे। अञा जागे थी छो निंड नथी अचे छा? अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। पोइ बेडरूम बजाए ड्राइंग रूम में बीठी आहियां। सकीना कमरे जे दरबंद के अंदरां वेठी आहे, चवे थी तूं वञी नौकराणी सां सुम्ह। हाय हाय
कोन सुधरंदी औरत कोन सुधरंदी। तव्हांजी इन ई डर खां सकीना खे मथे ते चाढ़े छॾिया जेकॾहिं तव्हां थोरी अखि ॾेखारियो त एतिरो थियण खां पोइ बि उहा औरत नथी सुधरे त पोइ हुन औरत खे मां छा कयो सुणी जेका जेका घर खे घर नथी सम्झे। पोइ छा मां सकीना जी इहे जुठियूं रोज़ बर्दाश्त कयां। सकीना भले इंतजार कंदी रहे। अच्छा अॼु त पाण हलो था के ॿिए कमरे में। दिलावर अचण में ॾाढी देरि कई आहे। किथे दिलावर सोनीअ सां गॾु ॿिए कमरे में आराम ई त न थियो आहे। हा ईअं ई हूंदो। मां अजायो पई इंतज़ारु कयां।